अहम ख़बर अव्हांखे ॾियूं त वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हाल पहुची वियो आहे। मखदूम ख़लीक़ुज़्ज़मान जे वारसनि सां ताज़ियत कंदो। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मान ऐं मखदूम ख़लीक़ुज़्ज़मान महबूबुज़्ज़मान ऐं ॿियनि सां ताज़ियत कई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी आमद जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया। हाला में वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां मखदूम ख़लीक़ुज़्ज़मान जे वारसनि सां ताज़ियत कई वई आहे। वॾे वज़ीर मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मान मखदूम महबूबुज़्ज़मान ऐं ॿियनि सां ताज़ियत कई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी आमद जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हाला पहुची वियो आहे। हाला में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां मखदूम ख़लीक़ुज़्ज़मान जे वारसनि सां ताज़ियत कई वई आहे। जी नाज़रीन, अव्हांखे आगाह कयूं पिया। वॾे वज़ीर मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मान मखदूम महबूबुज़्ज़मान ऐं ॿियनि सां ताज़ियत कई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी आमद जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। हाला में वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां मखदूम ख़लीक़ुज़्ज़मान जे वारसनि सां ताज़ियत कई वई आहे। नाज़रीन, अव्हांखे आगाह कयूं पिया। वॾे वज़ीर मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मान मखदूम महबूबुज़्ज़मान ऐं ॿियनि सां ताज़ियत कई आहे। हाला खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शुएब खोखर लाइन ते मौजूदु आहे। जी शुएब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह मखदूम हाउस हाला पहुची नमियारे सियासतदान एमआरडी तहरीक जे मुख्य किरदार मरहूम मखदूम ख़लीक़ुज़्ज़मान जे लाॾाणे ते डॉक्टर मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मान मखदूम महबूबुज़्ज़मान मखदूम फ़खरुज़्ज़मान मखदूम अनीक़ुज़्ज़मान मखदूम लबीबुज़्ज़मान सां ताज़ियत कई। उन मौक़े ते सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख फयाज़ भट्ट बि वॾे वज़ीर सां गॾु मौजूदु हुआ, जॾहिं त डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा अली शाह एसएसपी मटियारी मोहम्मद कलीम मलिक मौजूदु हुआ। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद मुराद अली शाह चयो त मखदूम ख़लीक़ुज़्ज़मान मुल्की सियासत जो हिकु वॾो चमकंदड़ सितारो ऐं अॾो सियासतदान हो। पीपुल्स पार्टी ऐं जमहूरियत जी बहाली लाइ ख़ासि तौर एमआरडी तारीख़ में संदसि किरदार तारीख़ी जो हिसो आहे। इन वधीक चयो त अदम एतमाद जी रिथ न्याज़ी सरकार खे मुंझाए छॾियो आहे। अदम एतमाद जी रिथ में अपोज़िशन सुरखरू थींदी। मीडिया सां ॻाल्हि ॿोल खां पोइ वॾो वज़ीर जेको आहे वापसि कराची रवानो थी वियो। जी ठीकु आहे शुएब, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।